वाद बूट बा डॉक्टर मखना वञाई अॻिए दफ़े बि निभागा ॿ मखियूं जहिड़ियूं सारियूं अंदरि वियूं मां रड़के खाई वियो आहियां मुंहिंजो वात पटिजे थो त तुंहिंजो बि पटिजी थो वञे पियो अॻे मरीज़ कोन्हनि हा हो इस्तार हणाया ऐं राति जो डॉक्टर भेनर जेके तो ठहिराए ॾिना न ज़्यादा चौंक ते बि आहियूं मां ऐं अमरोजी चौंक ते जंगल मोड़ ते रबर चौंक ते ऐं 5000 जेके पर्चा तो ठहिराए ॾिना पुट खे वठी सॼी राति इहे माण्हुनि में विराया आहिनि बि पोइ बि कंहिंखे बवा न पई आहे हिन महिल कोई ज़ार ई न थियो आहे भागा राति जो एॾा माण्हू न हूंदा आहिनि ॾींहं जो ॾींहुं हाणे कंहिंखे 10-5 छोरे खे ॾेई करे चौसनि ते विराया विघननि में ॾे हा डाक्टरनि में ॾे हा रेड़े वारनि खे ॾे हा मोकारे मलिया कम राति जो बि खल कोई होटलनि जो माण्हू निकिता ईअं वठी आहे हा इहो झीलानी हाल वांदनि सां भरियो पियो आहे 20 रुपए 30 जो हाफ पीतियूं सॼो राति पिया हवाला कंदा गर्मी बि वठेनि थी डिबा कनि घर में आकाश बिजली अरे डॉक्टर अल्लाह मालिक तूं वात बूट मख न वञई इंशाल्लाह ईअं मरीज़नि जी हिते बरसाति थी वेंदी तूं ॾिस वेही बुख ते वात ई पटिजी वियो आहे न 3 ॾींहं मानी को न होटल वारो सुञाणे थो न को का सुञाणे थो पियो असां अबे जो ॻोठ आहे नवां आया आहियूं अॻे दफ़े बि हुन परे ॻोठ में वियासीं न उते बि हिकिड़ो मरीज़ मारे विधोसीं लूणु घणो नथी नासनि में तेल कौड़ो विधोसीं मरी वियो गॾ ते विया ॿिन्हिनि जो मोकारो कयूं मछ वञी मुछाऊं ॾाढी पैदा थी आहे अलाह को दुआ घुरिजे को मरीज़ को अचे को निभागो चंडो संडो कंहिंखे बवा वठे त रोज़ी थिए मरी आऊं तूं चंडा जी ताकि पर्चन जो असर ही होती हाँ असांजो हाल पूरो आहे जॾहिं मशहूरु थियूं पुट हाणे ॾे हाल पंहिंजो छा तकलीफ़ आहे छा मर्ज़ आहे बाबा अलाह जे कसम बाबा तुंहिंजो नालो बि आहे आला ओ बाल आइम न बोर्ड ते लिखल हुयो हकीम हरखर बाबा हरखर जी माना छा आहे मां ॿुधायां थो हे असांजो डॉक्टर हकीम आहे न इहो हणंदो वेंदो मां वरी एनो खणंदो वेंदो आहियां भला मरीज़ ख़ुशि थी वेंदा हणो खणो भला मरीज़ ख़ुशि थी वेंदो मां वरी सम्झां पियो डॉक्टर साहब त मरीज़ ख़तमु थी वेंदो बाबा असां वटि जेको आहे न शर्तिया इलाजु थींदो आहे यानी हण बि खण बि असां वटि शादी जो मसइलो आहे कुंडी जो मसइलो आहे सॼा मसइला हल कंदा आहियूं हकीम हाणे खणी नालो ई तॾहिं आहे पुॼंदो मरीज़ मसइलो हले हा दिजाए करे हाणे तूं पंहिंजो को हाल वाल ॾे हकीम साहब मुंहिंजो मुख़्तलिफ़ मसइलो आहे नए क़िस्म जो शादी बि थियल आहे हाणे सम्झी वियुमि तोखे पक सां औलाद जो मसइलो हूंदो चर्बी घणी थी न इहो ई मसइलो लॻे थो तूं ॾाढो घबरायल ऐं परेशान लॻे थो बच्चा ॿुधाए दिलि खोले ॿुधाए न न हकीम साहब निगरे जेको शमा असुल जेको मसइलो आहे न उहो मुंहिंजी घरवारी जो आहे छा माना ज़ाल तोसां थोरो नथी करे हा न हाँ हकीम साहब पक सां हिनजी माईअ जो कांटो खे ॿी जाइ ते लॻा चुप कर कारो करे ॾे अने भागा सिर हणाईंदे चुप कर मां हिन खां पुछां मरीज़ को डॉक्टर साहब छापर ॾिसी न भुल छॾो मुड़ुस माण्हू खे छापर न हूंदा आहिनि उन्हनि खे बि हूंदा थी हकीम साहब नुगरे जो कसम आहे असुल मसइलो इहो आहे न त मूंखे वेशल जी बीमारी दिमाग़ मुंहिंजो कमु नथो करे मां शहर वेंदो आहे पंहिंजी गलवाली तां गॾु 2-3 दफ़ा मुंहिंजी गलवाली शहर में विसली वई आहे अलाह पोइ वरी घर ईंदी आहे ॾाढो कुटींदी आहे हाणे मूंखे वेशल जी बीमारी आहे इन जे लाइ तो वटि आयो आहियां असां वरी ॿियो कुझु सम्झूं पिया हिन वीचारे खे दिमाग़ी चकर थी वियो आहे इहो कहर न आहे हिन पाण सां वॾो वेल कयो आहे ज़ाल जहिड़ी शइ जो माण्हू किथे विसारे वञे भला गोश्त जो माण्हू किथे रखी वञे त उन जो बिलो तो थींदो बिलो खाई वेंदो तो हा चक हंदुसी वॾो ज़ुल्म आहे हिन ग़रीब सां वॾो इलाज हाणे को तरीक़ो कढी ॾे इलाज कयो हकीम साहब सही चओ था गोश्त ऐं ॿिली वारो बि मशहूरु किसो आहे पर हो बि हाणे ॿुधो थी त रस्ते ते गाहु पियो हुजे जनावर टपे लाज़मी ढोर त हुन में चकु हणंदो न साई सावल ते मामा हकीम तूं मूंखे अलाह भललो लॻे थो आशूरो मारू लॻे थो हे वरी जेको तुंहिंजो शागिर्द आहे न हे मूंखे लूसी लॻे थो तोर लूसी अदा सुन मां लूसी न आहियां असल में तोसां मसइलो जहिड़ो थियल आहे वॾो ज़ुल्म थियल आहे तोसां त
लूसी लूसी चुप करण छो थो पियो सफ़ा लॻड़ी आहे पोइ रोज़ी बि क्यों गिराकी विञाईंदे जा भला हर घणो इश्तार जा पैसा बि लोड़ाईंदे चुप कर त मां हा न बाबा हकीम साहब आला हाणे माशा त अहिड़ा खोर मसइला थिया आहिनि पर वॾे में वॾो मसइलो इहो आहे न हाणे ज़ाल जहिड़ी मारी गैरत इज़त उहा जो शहर में विसारे वञे त पोइ केरु मूंखे चङो चओ थो अहिड़ी मूंखे बीमारी हला ॾेई छॾी आहे इलाज कल मुंहिंजो न त घोट वाला मूंखे चवनि था हे त बलवो आहे गल वाली थी गुम करे आयो आहे पुट तूं न ख़बर आहे अहिड़ी बीमारियुनि जो मां माहिर आहियां सफ़ा तुंहिंजो इलाज VIP थी वेंदो तूं परेशान न थी शागिर्द पुट जी उस्ताद हे जेका साम्हूं मुंहिंजी दवा रखी आहे हा दिमाग़ जे लाइ ठहियल आहे इन मां 7 पुड़ियूं 7 ॾींहंनि जे लाइ ठाहे ॾेसि हाज़ुर उस्ताद ठाहे थो ॾियां तो ताक़त वारो तेल बि मिलायासीं न उहो वरी अलॻि ॾींदासीं अलॻि हा ठाहे थो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह विझे सवाई विझे थोरी थोरी विझे सत हमारो का ख़र्चो निकिरी वियो असांजो बि 4 ठहियूं न हे 5 अचे बच्चा हे तुंहिंजो हे बि हथ थी, सत हा, हे हाणे करे, पूरियूं सत थियूं। पूरी थी वियूं हे 7 ॾींहंनि जो इलाजु आहे डेली सुबुह जो भत जेका खिचड़ी आहे न उहा रंधे करे उन में मिक्स करे बुरके उहो तूं खाई छॾ 7 ॾींहंनि खां पोइ वरी अचूं 7 ॾींहंनि जो ॿियो ॾींदो मां इनशाला तुंहिंजो इलाजु मुकमल थी वेंदो ऐं हाणे राति जो सुम्हण खां अॻु में हे मथे खे पंहिंजी घरवारी को मालिश कराए इनशाला दवा अंदरि दम ॿार उहो मुंहिंजो मतिलबु आहे त मर्द थोरो ज़बान अचे बाबा जी मामा हे वटि हिकु हज़ार वीहल पाती वली तुंहिंजा 30 रुपया लया वली ॿिए दफ़े ॾींदो मां ठीकु आहे को मसइलो ई न आहे हाणे तव्हां बाबा हे पुलू मूंखे मिली वियूं बसि हाणे दुआ कल त मूंखे खिचड़ी यादि अचे तूं हितां खां वठी चवंदो वञ खिचड़ी 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 घर ताईं खिचड़ी खिचड़ी हले बाबा जी पैसनि जी चिकन मां लॻे थो ज़ाल जी पोती मां छोड़े आयो आहे इहो ॿुध भा खिचड़ी खां थो ॿी शइ सां न खाईंदा पोइ असांजो ज़िमो न थी चुप कर चंडा पैसा न वापसि करे पुट तूं खिचड़ी खिचड़ी कंदो वञ हाणे वञूं हाणे घर ताईं हा शाबाश खिचड़ी न बाबा हेदे खिचड़ी मुंहिंजा खिचड़ी 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 कंदो वञ खिचड़ी 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 हलो खिचड़ी हा खिचड़ी 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 खां थो ॿी शइ सां न खाईंदा शुक्र मालिक जा एहसान बाबा जी मामा ओ न चईने मामा खिचड़ी 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 बाबा खिचड़ी खिचड़ी हा चवंदो खिचड़ी खिचड़ी हे त लानत लॻे थो लानतनि जो वॾो सरदार लॻे जी मामा हुन में चावलनि में मिलाए करे पोइ वरी खावां न अरे चांवर न खिचड़ी चांवर चओ पाण खिचड़ी 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 चांवरनि जी ठावां वो चांवरनि जी ठहंदी ॿियो बाक़ी कणिक जी थींदी आहे खिचड़ी खिचड़ी मामा खिचड़ी न खिचड़ी रे खिचड़ी खिचड़ी हे त साईं करणी भरी जहिड़ी ठही ठुकियूं असां लानत तेड़ा मरी जाईं था न जहिड़ा रेव तहिड़ा खच में हा न छा चयूं बाबा बरोबर हे तेल मामा हिन में हे नशा आहिनि मच्छे में विझा नाशद में अरे मथे में विझो गॾाओ थोरो या नासर में विझे हे मथे खे मां अचे खिचड़ी पेट में खाओ हा माना हे मत खिचड़ी माना यादि करा न जा हे पोइ ज़ाल खे वठी आ उन खे सम्झायूं तुंहिंजो दिमाग़ अञा ताईं कमु नथो हिन कोई चरी हूंदी वरी खिचड़ी बाबा खिचड़ी 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 अल्लाह खिचड़ी हे ईअं त ज़ाल कीअं हूंदसि मां न का पे यादो त कदा मोटे थो भेण खिचड़ी यादि नथी अचे जान हिन में विधो हिन त चरियो वेल बाबा अरे खिचड़ी हाणे हाणे कर वञेसि खिचड़ी त चऊं था जेका धूड़ पे उथी हाणे बंदि कर क्लिनिक त वरी न अचे उथी बंदि कर मां न का पे जल्दी निकिरी आई लूण वूण खण